आवाज़ टीवी तरफ़ा इल्म पिरायो सिंध सवारियों के उनवान हेठ 5 दिसंबर ते ऐलान सक़ाफ़ती दिहाड़े के हवाले से चोटियारियों में भी तैयारियों ज़ोरो शोर से जारी आहिनि। उन सिलसिले में चोटियारू लग दरगाह हज़रत सदू फ़कीर ते समाजी अगवान तरफ़ां क़दीमी रांदि मल मलाखड़ी जा शानदार मुक़ाबला कराया विया। रिपोर्ट कर रहा है अली अकबर जुनेजो। आवाज़ टीवी ऐं सिंधी मीडिया तरफ़ां 5 दिसंबर ते ऐलानियल सक़ाफ़ती दिहाड़े खे सॼे सिंध जियां चोटियारियूं जे माण्हुनि तरफ़ां पिणु भरपूर मोट ॾिनी पई वञे। उन सिलसिले में चोटियारियूं वेझो दरगाह हज़रत सदू फ़कीर ते समाजी अॻवान मोहम्मद ख़ान जूनेजो जे तरफ़ां सिंध जी सक़ाफ़ती रांदि मलाखड़े जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। मलाखड़े दौरान पहिरीं, ॿिए ऐं टिएं जोड़ जे मल्हनि जे विच में मुक़ाबला थिया। मल्ह खटींदड़ रांदीगरनि में इनाम पिणु विरायो वियो। मलाखड़े खे ॾिसण जे लाइ चोटियारियूं टडो मिठा खान, पंजल, डबरी, लुटको ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मल्ह जा शौक़ीन कही आया। उन मौक़े ते मल्ह रांदि जे शौक़ीननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ जेके मलाखड़ा या ही शयूं माण्हुनि जी जेका आहे थोरो माण्हुनि जा टेंशन घटि थियनि था ऐं माण्हू हुनखे सुठे नमूने एंजॉय करे रहिया आहिनि। ऐं बिल्कुलु हीअ जेका मल्ह जेका आहे अॼु खां न पर असांजी क़दीमी रांदि आहे। हीअ बहितरीनु शइ आहे जेको माण्हू नंढा नंढा ॿार ग़रीब मिसकिन जेके आहिनि हुननि मल्ह जो मलाखड़ो जेको आहे उहो बि ॾिसनि पिया। असां हिन में तमामु शौक़ सां मलाखड़ा कंदा आहियूं, मल्ह विढ़ंदा आहियूं। आवाम जो बि तमामु घणो हिते तवजो हूंदो आहे, तमामु घणो प्यार हूंदो आहे। असां अॼु मां पूरे पाकिस्तान में बल्कि वर्ल्ड में मुक़ाबला करे चुको आहियां। हीउ मेलो असां तमामु घणो प्यार सां शौक़ सां हिते मल्ह विढ़ंदा आहियूं। आवाम जो बि तमामु घणो असां सां प्यार हूंदो आहे। सांगड़ ज़िले जा माण्हू तमामु घणा मल्ह जा शौक़ीन आहिनि ऐं तमामु घणो प्यार ऐं तवजो ॾियनि था मल्ह खे। हीअ सिंधी सक़ाफ़त आहे। असां हींअर थियो अॻु में कोॾी कोॾी बि कबड्डी करांदी पर उते माण्हू कोन वेठा, सभु चवंदा आहिनि मलाखड़ो ते मलाखड़ो ते। असां उहा रांदि ख़तमु कराए हिते मलाखड़े ॾिसण लाइ तमामु परे परे शौक़ीन पहुता आहिनि। असांजे मोहम्मद इब्राहिम रूजो बि तमामु भलो पहलवान आहे, उहो बि वेठो आहे। मेला मलाखड़ा जेके आहिनि इहे तमामु सुठा लॻंदा आहिनि। इहे ॿारहड़ी वारे माण्हुनि जा बहितरीनु इंजॉय आहे ऐं इहो जेको आहे मेला मलाखड़ा लॻणु खपनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके वीचारा मल्ह आहिनि उन्हनि जी सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा मदद करे, माली मदद करे। उहे वीचारा ग़रीब आहिनि ऐं उन्हनि लाइ लाज़मी कुझु गवर्नमेंट मदद करे। तव्हां सिंध जे सक़ाफ़ती रांदि मल्ह खे ॾिसण जे लाइ आयल शौक़ीननि जा वीचार ॿुधा। कैमरामैन शाहनवाज़ कुंभर सां गॾु अली अकबर जुणेजो, आवाज़ टीवी न्यूज़, चोटियारियूं।